तू ज़फ़र ज़ख्मी सोडल लिकाई त नथो न? सुमल ही सोडल तोखां लिकाईंदो ॻाल्हि कॾहिं बि न। ज़फ़र खे गोली लगी आ। तू घबराए न, दिल नंढी न कर, बचाव थी वियो आ। परवेज़ जी बिरादरी जो हमलो ॼाण आहे, खेस अस्पताल में दाख़िल कराए आयो आहियां। ॿी ॻाल्हि त हाणे फ़रहत में आ। या बाप वो कासिम ज़फ़र सां अस्पताल में गॾु आहे। इशाश बिशाशन तव्हां ॿई ॻणती न कयो। गणती कीअं न कयां सोडल? अधो मुंहिंजे लाइ छपर छांव सावा मुंहिंजो हुन में। सूर ॾाढो आहे यार। गोली आ ज़फ़र, शुक्र कर खुदा ताला जो तुझी हदी मुतासिर काने थी। मर्द थी दाहूं तो करी, हीणी न बोल ज़फ़र। कासिम मां ॿिए कंहिं अॻियां हीणी नथो बोलियां यार। बोलणी बि न आहे कंहिं ॿिए आॾो, बाक़ी पलांद पुराणा न आहिनि थींदा। असां हिकु वक़्तु 10 खे लेटाईंदासीं, छो त कासिम करनि था खारे या मारे। यार कासिम मूंखे बि रुॻो हितां चाक थियण ॾे, दुश्मन खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुसि, रुॻो हितां ठीक थी निकिरां। जिंदगी ऐं मौत, सिहत ऐं बीमारी में रब ई मदद कंदो आहे। तूं ज़फ़र घबराए न यार। बार बार घबराइण ऐं हीणी बोलण जा ताना थो ॾे। एतिरो भाड़ियो ऐं बोदर सम्झो थो छा? ज़फ़र तूं गरम न थी, मूं त पंजाब में चयो आहे। गरम नथो थियां, तुंहिंजी ॻाल्हि हाँ ते तोर कयो आहे। सूर थो थिए। संभाल ज़फ़र, नंढियुनि ॻाल्हियुनि जो नोटिस न आहे वठिबो। सूर थिए थी, मूंखे अलाए छा थो थिए कासिम। मूंखे ज़फ़र ज़फ़र होश में अच। ज़फ़र ज़फ़र होश में अच। ज़फ़र डॉक्टर साहब। माट कर नूरी, भाग भला समझ, रब ॾांहुं सणाई समझ। जे मारे हले वञे हा त असां छा कयूं हा? ये तो भजी निकिरी वियो, न तो सिधो थी वञे हा। न छॾींदो पचर, हाणे या मारींदो या खणंदो। मासी मुंहिंजी ज़िंदगी ज़हर ऐं जीअण हराम करे छॾियई। मां त विच ते टंगियल आहियां, रोज़ थी मरां ऐं रोज़ थी जियां। नूरी असां लाइ जाइलाणो जॻ चेरे दोज़क आ। केतिरो बि रोऊं कूकू को बि न वरनाईंदो। असीं ॼण तलू रहजूं बसि। अनाउन ऐं रस्मुनि जी बंदूक जो खाज बणजण लाइ ॼायूं हुजूं। वलर खां विछड़ियल कूंज त कुरलाईंदी आ, पर असीं त वलर सां हूंदे बि ॼण विछड़ियल आहियूं। को बि कुरलायो कनाइण वारो नाहे। न कयो ये जीअ जोड़ण वारियूं ॻाल्हियूं, न कयो। वक़्तु बीहाणो नाहे, वक़्तु फिरंदो, दुख वेंदा, सुख ईंदा। बस माण्हू हिम्मत करे धीअ। नाहे फिरणो वक़्तु, असां वटि सदाईं साॻियो ई टिकियल वक़्तु आ। सूर ई सूर, दुख ई दुख। असांजा मर्द सुधरणा नाहिनि त वक़्तु कीअं मटिबो ऐं सूर किथां वेंदा
सुख कहिड़ी कुंड खां ईंदा। ओ बो साहब साहब लकब खाली लगो पियो है, सुकून ही कोन है। साहब मतलब ज़ाहिला मानती हुजे आ मानियत को निकलिया साहब दी साहब साहब और त सुञाई कोने तॾहिं त अयाणो थो थिए। हाणे हली जुआ जे अॾे ते हणूं छापो ने बि ख़बर अफ़कना जोशना। न तव्हां ग़लती करी तो साहब तो ख़बर न आहे तव्हांखे? ख़बर आ तॾहिं त चयमि वंड कराया बो साहब वंड कराए। हिसो पति न मिलियो न विंदुस उते अबो ने ख़बर अफ़कना जोशना। वञी बि ॾेखार ये जोशना बोशना थो करे। पुछ बणाईंदो साईं पंहिंजी हद में रहो। वो बो ने ख़बर बुख बुछड़ो टोले न बणाए बुख त वॾे साहब खे चई वाई पांदी मोकिलींदो साईं। ओ साहब वो बो डीडुस बातों के हथ तो बना वाई बांधी न वेलो न कयो मूसा साहब। तो बंद जे वद वाई पादी कहिड़ी कथ अथई? ओ साहब रुली विदुस रस्ते ते अबो बच्चा बेर ते थी वेंदा। अॼु ई चवाई तो साहब खे करायाई तो सिधो। चङो थियो जो मज़र अची वई। सोट न्यापो पुगो वाह मी हिक करे आयो आं तो भी संगत सुधो। मुख्तार ऐं जानू आहिनि या मां भुलियो आहियां? सही सुञातो तई सोट भुलियो नाही। दातन मज़र दोस्त बि आहे ऐं भाउ बि आहे, जिंदड़ी बि नथा फिदा। दोस्तीअ जो दम हाण सोलो आ जानू, निभाइण ऐं भरम रखण ओलो आ जानू। सोट आज़मायल के आज़माइबो नाहे। मज़र टितरफी जंग आ, टितरफी खणी चार तरफ़ी हुजे पंजो तरफ़ हुबदार तारे ॼाणे थो। दातन संघार खान, परवेज़ खान ऐं सोढल इन्हनि टिनी खे सम्झाइणो आ त दातन मौत आ, मौत आहे। हा मज़र घर जो बि पहिरो वधाइणो आ। जेको हुकुम सोट। रात ज़रे घट चोरीअ झटि हणी वियो पर बचा थी वियो। पोयां लॻा असां पर घर अकेलो समझी रुकजी वयसि। केर? मीरल। तव्हां तलाश करे उनजो लाश खणी अचो त मां कबाब करे खावांसि। तेसी ताईं मां बहराम खान खां थी मोटी थो अचां। हींअर खां ई लहूंसि था मैदान में सोट। लाश खण जहिड़ो न रहेसि त बोरीअ में बंदि करे तुंहिंजे आॾाऊं उछलाईंदुसि। दातन त पोइ वञो करे ॾेखारियोसि पतो पवेसि। दातन मौत आ, मौत डरणो नाहे। अकुल सिख तूं सोढल जे घर ते चढ़ाई कंदे ऐं सोढल तोखे जी कंदो त मूमल खे विसारे छॾियऊं। न मूमल खे कीअं विसारींदे? हुननि धाणो जा आंडा कढी उछलिया आहिनि, से बि न मेड़ींदो। पोइ धाणो कीअं धणकी सॾबी? छॾे ॾींदनि त पोइ धाणो धणकी न धणकी आहे। चाची धाणो धणकी आ न धणकी नाहे, छपन जीअरो आ। धाणो जो
जिगर सारंग हलियो वियो मूमल जड़ी सेती उछले वाड़ा हमें सोडल जे जुल्म जी कंछीअ में कड़ी कड़ी कप जी कोर जी वाह जवागुन जे हवाले थी वई ओ भी कुछ न क्यों तो पर धाणो धड़की किए थी धाणो दिल न ला वाहर वसीलो मुझो मौला है पर असी भी आयूं एक गाल तो के जरूर महसूस थी केड़ी जदे ने मानू जो पंहिंजो जिगर वटबो आ ए आंडरन में हथ पवंदो आ तदे एहसास थींदो आ त के बे जे जिगर के वढण ए उन जे आंडरन में हथ विझण सा केडी पीड़ा थींदी आ भेड़ा तो जी सोराब न थाणो सच तो चवां मानू के दर्द हुंदो आ न तदे बे जो दर्द महसूस थींदो चाचा मां तो जो दर्द समझा तो जेके मुझे अंदर में बाह जा ओला हन न से माठा नथा थन भड़की सजे बुत के बाह दई ता छडन रात वया से सोढल जो सिर खण पर डॉक्टर मोटाए छडियो न त जो सोढल जे घर जे मथा उभरे हा कारो सिज एकर थतो थी शफ न बहराम खान सा मिला थो छो मिलतेस छा कयो थे अज ताई उन जे चवण तई त सोट मूमल के मौत जे मुंह में नहीं छा कतो बहराम रुगो ठला आसरा मिलण में हर्ज केड़ो आ सुण मयार त न मिलंदी न आखिर सरदार आ तती थदीअ में कम अची विंदो आ बदकिस्मती समझ बादल सरे माथा निकरी वई माना त अञा दादन वटि आहिनि मीरल ॿियो विंदियूं काॾां इने दादन वटि ई आहिनि हा न मूंखां थी वई शूट करे अचनि हा न मीरल शूट छो कंदे जहिड़ियूं जागंदियूं आणियूं आहिनि मां अञा ठीक तरह सही न थियो आहियां ॾिस पो नसीर हू असां सां राज़ी न आहिनि न त कॾो क्यों हली अचनि हा मीरल तुंहिंजे किरियल हरकतुनि जे करे असांखे ऐं असांजी बिरादरीअ खे दिलतुनि जो खारो खणणो पियो आहे ॿाठ त ॾह न सीने वारी कुकड़ वांगे फतकंदे पियो तूं पाण खे काबू खान थो समझी हथ त लाए मुंडी मरोड़े कारी मोरीअ में न उछले छॾे बद मग़ज़ कंहिं जाइ जा मूं घणो ई सठो हाणे कोन सांदो से अचाए थो बादल अच भला बादल मीरल छिता थिया आहियो छा कल थी अथव छा मीरल दीदधार पाण में था विड़ो नसीर बादल खे वठी वञ बादल मां बाहूं थो ॿधां यार एॾो जज़्बात न थी अच मूंसां मीरल दिमाग तो दुरुस्त अथई एतिरो जज़्बाती सन हिन ई मुंहिंजो सभु बर्बाद कयो आहे न रहंदो हाणे को तुक ई नथो ठहे दादा न तुंहिंजे शर्तनि खे क़बूल करण लाइ तयार ई न आहे परवेज़ ख़ान तूं हरू भरू ज़िद ते चढ़ियो बीठो आहे ओॾ चङी न आहे बार बार चवणु सुठो नथो लॻे सरदार तव्हां परवेज़ ख़ान खे सम्झायो यार मां हली वियो आहियां तरियूं ई बि आहियां चयई त औरतूं हवेलीअ में वापसि ईंदियूं हवेली छा माना हवेली परवेज़ ख़ान जी हवेली ओॾे छो वेंदियूं सरदार खॾ मां कढी खूह में था उछलियूं संघार खान जी मार्फत मञाईंसि सरदार न त औरतूं मुंहिंजे लाश मथां गुज़री पोइ वठी वेंदो तुंहिंजी थिड़ियल आहे कल मुंहिंजो न वञे वञी पाण मुंहुं ॾियनि मोजी पचर छॾंदा त न सरदार ॾिनो अथमि ऐं ॾींदुसि तव्हांखे सोडल जे बेवाजबनि लाइ चयुसि पर तव्हां कुझु बि न कयो हाणे सभु कुझु दादन खुदि कंदो हा बिबला हिननि खे मान ॾिबो आहे तॾहिं त घाटे ते चढ़ी विया छॾियोसि त मिलेसि मलणी तर में कंधारा जो साम्हूं थो रखे बिरादरीअ में कसा फिका हलाइबा आहिनि भगन इन अॻ में घटि कई आहे सरदार घणा दफ़ा तव्हां सां वातुरियो आहे जो हाणे संदसि तव्हां पासो था खणो बिरादरीअ जो सरदार आहियां सरदार खे सरदार त चवंदा न मूं तॾहिं चयोमांसि त परवेज़ खे चयो में बाक़ी दादन लाइ मोजो बि हाँ कोन थो फाटे
अॻ में मञियो अथसि जो हाणे मञींदो जो पाण खे वतो था सरदारनि वटि बीठो कंदा। बाबल इहा गुरुड़ीअ जो महिमान। हा साईं, तूं ॾहे सर न बाक़ी बगन जी सट बघड़ जो झट। सलाम रईस। वालेकुम सलाम। घर ख़बर अथल कितने जो रोगूं खणी आयो आहीं? सरदार जेको वणेव सो चओ, ॿियो चवे हा त पतो पवे सा। रेग न करे, कम जी ॻाल्हि करे। सरदार सोढल खे संग ॾियारियो, सोढल क़तल करे छॾियो। सरदार मूं सोढल खे क़तल करण लाइ त संग न ॾिनो हो न। डोर थियो थी न कि बिला इंसाफ़ जी अपील खणी आयो आहियां। संघार खान सां ॻाल्हायो, लिखत मूजिबि सोढल ॾोही आहे। तव्हां टिनी सरदारनि जूं सयूं आहिनि। मूं चयो आहे संघार खे, वरी बि चवांसि थो। महिरबानी सरदार। जावेद जी सर, वज़ीर यको देर कई? ख़बर न आहे सर। यको थो मोटे? अची वेंदो। कंहिं महिल ईंदो? मूंखे देर थी थिए, शहर वञणो आहे, वरी मोटणो बि आहे। वठी अचांसि? 2-3 मिंट ॾिसूंसि था, जेकॾहिं अची वियो त वाह, न त पोइ वञी वठी अचेसि। जी सर। अची वियो आहे डॉक्टर, हुकुम कर। छो आयो आहीं? केरु आहीं तूं? तो ही त यादि कयो, मां बहादुर आहियां। अड़े मां तो ॼणनि खे यादि कंदुसि, तूं बहादुर? बाक़ी मां बुज़दिल आहियां। घणा ॾींहं थिया हुआ मूंखे सिक सतायो आहे। मूं तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? दादन वटि औरतुनि वारो ॾोह। इन में सर जो कहिड़ो कसूर? हिकु घर ॾहण बि टारींदी आहे। ख़ल्क़ जी ख़िदमत कंदड़ सां वेर चङो न आहे। मां बि ख़ुदा जी ख़ल्क़ मां आहियां, मूं न लहणो छा? हेतिरो तो कमाए क्लिनिक में जा दादन लाइ। अरे मां का बि फीस न वठंदो आहियां। मां त वठंदुसि, नांग मिट्टी खाईंदो आहे, पर मां त मानी खाईंदो आहियां, मिट्टी न। या औरतूं या 50 लाख। मानी वठण जो ही तरीक़ो त न आहे। ऐं 50 लाख छा जा? वो आंगुर चोरणी आहे, आंड्रा ॿार। ॾिस, बेवाजिबी न कर। वाजिब आहे डॉक्टर, हा कर या न? खबरदार, कुशल पिस्टल सभई कारतूस क्या नहीं मिलाइंदो साईं। अच्छा, चेहरे मां पार थी वेंदई, मोते माता जा निशान ठही वेंदई। तरस वज़ीर, तूं हलियो वञ हितां, न त ही कलम हलाइण वारा हथ हथियार हलाइण ते मजबूर थी वेंदा। हाणे संभाले वेझां क्लिनिक ते, ध्यान सां घुमजाए घिटनि में। 50 लाख या औरतूं, सम्झई? हा सम्झुम। मूंखे गोली हलाइण ते मजबूर न कर। निकोर तो वॾो आयो आहे। हिकिड़ो अरमान आहे परवेज़ खान। अलाए कहिड़ो? मुंह में उमेद न सम्झई। हो कीअं? एसपी साहब वटि वञी पहुता हो। यार, हू मूंसां गॾु पढ़ियो आहे। जीअं ॿुधुम मिलण हलियो वियुसि ऐं दावत सां गॾु मसलो बि रखियोमांसि। ख़ैर, हुकुम कयो, जीअं चवंदव तीअं थींदो। मूंखे बिरादरीअ जूं औरतूं खपनि। बसि हुकुम कहिड़ो, अर्ज़ी सम्झ। अॼु ई टीम तश्कील ॾियां थो। एसपी साहब जो हुकुम आहे, उन जी सरबराही मां कंदुसि। सभिनी थाणनि तो नफ़री घुरायां थो। सरदार, पुलिस ते पत मिड़ई घटि कजो। वाका वॾा, नतीजो निल। खिड़ियल, तूं बि वॾा कन कढिया आहिनि। नतीजो निल न, फुल मिलंदो इंशाअल्लाह, फुल। ॾिसंदुसि। पाण वटि रहण जो सत नथो सारी त पोइ असांखे इजाज़त ॾे दादन। जेकॾहिं सत न सारिया न त हिन वक़्त ताईं अलाए छा मां थी वञे। जबल जॾहिं माण्हुनि सां टकर खाधो अथमि,
तू उनखे मज़ाक थी समझी? मां छा आहियां? कुछ भी न आहियां। बस अल्लाह जो करम आहे जो हाँ जे ॾढ ते टकरनि सां टक्कर खाधो अथमि। ऐं जेसि ताईं हिन सिसीअ में साहु आहे न, ये टक्कर खाईंदो रहंदुसि, पोइ ते हिक विख बि न हटाईंदुसि। बाक़ी खुदि वञण लाइ राज़ी आहियो त मां तव्हांखे न रोकींदुसि। दरवाज़ो खुलियल अथव, न रोकींदुसि तव्हांखे मां। न रोकींदे? न, पनाह तव्हां घुरी, वञण तव्हां चाहींदो। मां केरु थींदो आहे जो तव्हांखे रोकियां? मूंखे त सिर्फ़ु तव्हांजी मर्ज़ी ऐं सलामती घुर्जे। मूं ज़बरदस्ती तव्हांखे न रहायो आहे। तो न रोकण जो चई मुंहिंजी अंदर में छेरा ॾेई मूंखे ज़ख़्मी करे विधो आहे दादन। मूं ग़लति न चयो आहे। मूं जेको कुझु चयो आहे सरासर सच चयो आहे नूरी। तूं मुंहिंजे छिॼियल रूह खे टाका हण बजाए तुनकुनि जा सुंपा न हणी त चङो। कमल कमल दिया अखियूं त खोले। दिए कमल, ओ कमल दिया आदि खदीजा दादा न खे त ॾिस त जीअं डॉक्टर खे घुराए अलाए छा थियो आहे कमल खे। अलाए कमल खे, अलाए हिन घर खे बद नज़र लॻी वई आहे। मां वञा थी अदी। अम्मा कमल, कमल दादा न वारो कर, डॉक्टर खे वठी आ। कमल खे वरी बेहोशी जो दौरो पइजी वियो आहे। वेठे वेठे वञी फाको कयो अथई। अम्मा, मां ॾिसां थो डॉक्टर खे, तूं संभालीस। वारो कर, डॉक्टर खे वठी आ दादन। जी अम्मा, तूं परेशान न थी, मां वेझो आयुसि। कमल, कमल मुझी धिया, कमल उथी पुट उथी। कमल मासी छा थियो वरी कमल खे? कमल 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 होश में अच। कमल कमल अखियूं खोल राणी। कमल ज़फ़र, ओ ज़फ़र, ज़फ़र, होश होश कर ज़फ़र। कासिम, चक्कर था अचनि यार, ॾाढी सुस्ती थी आहे। डॉक्टर दवा ॾेई विया आहिनि, जल्दी ठीक थी वेंदे, सुस्त न थी। माण्हू केॾो बि बहादुर ऐं हौसले वारो हुजे, पर जिस्मानी सघ त महदूद आहे न कासिम। अची वेंदी सघ। डॉक्टर साहब घणियूं सुयूं आयूं आहिनि। रब साईं वॾो आहे, दुश्मन न खिलाए। तुंहिंजो तकड़ो इलाज थींदो। न खिलंदा दुश्मन कासिम, दुश्मन खे हाणे रोइणो ई पवंदो। तोखां अॻु मां दुश्मन खां दहका कढंदुसि, ऐं खेसि रोअण जी बि वारखाई कान मिलंदी। छो त कासिम करनि था खारे या मारे। कासिम, मूंखे पाणी पीआर। खोड़ पाणी ज़फ़र, खोड़ पाणी। यार कासिम, अदी सूमल भी ॾाढी परेशान हूंदी। ज़रूर हूंदी, पर सोढल वियो आहे, दिलदारी ॾींदुसि। तूं परेशान न थी, अलाह वॾो आहे ज़फ़र।